कराची वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन में बैनुल अक़वामी सहकार जी हिकु नई अहम दौर जी बाक़ायदा शुरूआत थी वई आहे। इन सिलसिले में वाटर कॉर्पोरेशन ऐं यूरोपियन इन्वेस्टमेंट बैंक EIB जे विच में मफ़ाहमती याददाश्त ते सयूं कयूं वयूं, जंहिं तहत शहर में जदीद वाटर फिल्ट्रेशन प्लांटनि जी क़याम ऐं पाणी जे निज़ाम जी बहितरी लाइ गॾियल मनसूबनि ते कमु कयो वेंदो। तक़रीब में मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब ख़ासि महिमान तौर शिरकत कई। वाटर कॉर्पोरेशन तरफ़ां चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर अहमद अली सिद्दीकी, सेक्रेटरी बल्दियात डॉक्टर वसीम शमशाद अली ऐं हेड ऑफ डिवीज़न EIB एडवार्डास बम्शटियास मुआहिदे ते सयूं कयूं। इन मौक़े ते CEO इंजीनियर असदुल्ला खान, CFO अमार अली खान, प्रोजेक्ट डायरेक्टर KWSSIP आयशा हमीद, चीफ कम्युनिकेशन ऑफिसर नवी सिद्दीकी, चीफ कमर्शियल ऑफिसर हारिस सरफराज, चीफ इंटरनल ऑडिटर महनाज रहमान, चीफ A&S वकार शाह, फोकल पर्सन EIB प्रोग्राम इंतखाब राजपूत ऐं ॿिया आला अमलदार पिणु मौजूद हुआ। यूरोपीय यूनियन तरफ़ां सफ़ीर बराए पाकिस्तान रेमोंड्स कार्बोलिस, हेड ऑफ कोऑपरेशन जेरोन वेल्म्स ऐं लोन ऑफिसर मार्कोन आरेन पिणु तक़रीब में शिरकत कई। तर्जुमान वाटर कॉर्पोरेशन मूजिबि मुआहिदे तहत घारो ऐं पिपरी पंपिंग स्टेशन ते जदीद वाटर फिल्ट्रेशन प्लांट क़ाइमु कया वेंदा, जॾहिं त फिल्ट्रेशन निज़ाम जी जदीद डिज़ाइनिंग ऐं मौसर निगरानी पिणु मनसूबे जो हिसो हूंदी। मनसूबे जो मक़सदु पाणी जे निज़ाम जी कारकर्दगी में बहितरी आणणु ऐं बैनुल अक़वामी माली सहकार ज़रिए शहर जे वाटर सिस्टम खे जदीद बुनियादुनि ते इस्तवार करणु आहे। इन मौक़े ते ख़िताब कंदे मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो त यूरोपीय इन्वेस्टमेंट बैंक तरफ़ां 10 सालनि बाद पाकिस्तान में सीड़पकारी जी शुरूआत हिकु मुस्बत ऐं ख़ुशआइंद अॻुभराई आहे। हिन चयो त हीउ मुआहिदो शहरनि खे साफ़, महफ़ूज़ ऐं मयारी पाणी जी फ़राहमी खे यकीनी बनाइण ॾांहुं हिकु अहम क़दम आहे।